नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां की ताज़ा तरीन ब्रेकिंग न्यूज़ नालूं त मुल्क अंदर माकड़ के खात्मे लाइ ऑपरेशन जारी। मुल्क में 15 खां 26 लख एकड़ इराजी ते ऑपरेशन मुकम्मल। मुल्क के 22 ज़िलनि जे मुतासिर इलाइक़नि में 1032 टीमूं मुहिम में शामिल थींदियूं। 10 करोड़ एकड़नि जो सर्वे मुकम्मल। पंजाब में 24 कलाकनि दौरान 2,47,785 एकड़नि ते सर्वे कयो वियो आहे। NLCC मूजिबि सिंध में माकड़ मुतासिर 98,675 एकड़ माकड़ मुतासिर इलाइक़नि जो भी सर्वे कयो वियो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां की ताज़ा तरीन ब्रेकिंग न्यूज़ नालूं त मुल्क अंदर माकड़ के खात्मे लाइ ऑपरेशन जारी। मुल्क में 15 खां 26 लख एकड़ इराजी ते ऑपरेशन मुकम्मल। मुल्क के 22 ज़िलनि जे मुतासिर इलाइक़नि में 1032 टीमूं मुहिम में शामिल थींदियूं। 10 करोड़ एकड़नि जो सर्वे मुकम्मल। पंजाब में 24 कलाकनि दौरान 2,47,785 एकड़नि ते सर्वे कयो वियो आहे। NLCC मूजिबि सिंध में माकड़ मुतासिर 98,675 एकड़ माकड़ मुतासिर इलाइक़नि जो भी सर्वे कयो वियो आहे।